यूनिवर्सिटियुनि अंदरि शागिर्दी वारे दौर वारी जवानी जा ॾींहं बि न विसरंदड़ ॾींहं हूंदा आहिनि। यकीनन यूनिवर्सिटी में शागिर्दी वारो दौर माण्हुनि खे ॻाइण शाइरी करण ते मजबूर करे थो। उहो ई सबबु आहे जो नाले वारे शाइर हलीम बाग़ी मुश्ताक फुल समेत केतिरनि ई शाइरनि ॼामशोर जी सिंध यूनिवर्सिटी ते तमामु घणी शाइरी कई आहे। सिंधर यूनिवर्सिटी टंडजाम में बि IT शोबे में पढ़ंदड़ 3 साल जो शागिर्द सैफुल्ला कुंदर रागी थियण जी ख़्वाहिश रखे थो। जे रोज़ रुसंदे त महणा मिलंदा है, महणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूं तां खिलंदा। IT 3rd ईयर में आऊं हिते पढ़ंदो आहियां ऐं हॉस्टल में रहूं था, हॉस्टलर आहियूं। ऐं सिंगिंग जो असल में जेको आहे हीअ आहे शौक़ु सॼो हिते हॉस्टल में अचण खां बाद में, यूनिवर्सिटी अचण खां बाद में वधीक उभरियो। ऐं न हूअं बेसिकली त शुरू खां ई ॻाईंदो अचां पियो, नातूं पढ़ंदो हुयुसि नंढे हूंदे खां वठी। ऐं उन खां बाद में वरी जेको मुंहिंजो मामो आहे उहो सिंगर आहे, उहो पाण जेको आहे ॻाईंदो आहे, त हुनजी महफ़िल वग़ैरह ॿुधण खां बाद में वरी मूंखे सिंगिंग जी तरफ़ बि थोरो लाड़ो कयोसीं। जीअं अॻ में यूनिवर्सिटी हूंदी हुई, असां टीवियुनि में तक़रीबन ॾिठो आहे त जेके बि कॉलेजिस वग़ैरह हूंदा आहिनि, हुन में हॉस्टल में छोकिरा सिंगिंग कंदा ईंदा आहिनि। तीअं असांखे बि माना हिकिड़ो अहिड़ो मौक़ो मिलियो आहे, असांजो दोस्त आहे प्यारी सुठी सिंगिंग कंदो आहे ऐं असांखे मज़ो ईंदो आहे। ऐं जेका बि असां फरमाइश कंदा आहियूं सभई असांखे ॿुधाईंदो आहे। इन गिटार ते प्रैक्टिस करे करे यूट्यूब ते पाण सिखियो आहे सिंगिंग वग़ैरह, ऐं प्लस में गिटार बि उतां ई सिखियो आहे। ऐं असांखे बि ॾाढो मज़ो ईंदो आहे उन सां गॾु उनजी गैदरिंग में वेही। ज़रा यूनिवर्सिटी जो शागिर्द सैफुल्ला कुंदर पंहिंजा क्लास वठण बाद हॉस्टल जे रूम ते राग सिखण जी कोशिश में रुधल रहे थो। सैफुल्ला कुंदर गिटार बि वॼाए थो ऐं हॉस्टल में दोस्तनि सां गॾु रूम ते ॻाए बि थो, जंहिंसां पाण ऐं संदसि दोस्त हॉस्टल वारी ज़िंदगी जो ख़ूब मज़ो वठनि था। हिक मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा दोस्त जेके बि आहिनि काफ़ी सभु माशाल्लाह बहितर आहिनि। अहिड़ो अॼु ॾींहं ताईं कंहिं बि ईअं न चयो आहे। जीअं आऊं ॿुधायो था थकी हार जी क्लास वठी ईंदा आहियूं रूम ते, त को दोस्त सुम्ही बि पवंदो आहे निंड, पर आऊं पंहिंजी जेका गिटार जी प्रैक्टिस कंदो आहियां, पर मूंखे अॼु ॾींहं ताईं कंहिं ईअं न चयो त यार तूं इहो न वॼा फ़िलहालु, ऐं आराम में आहियां या कीअं। सभु सपोर्टिव आहिनि, सभु मूंखे सपोर्ट कंदा आहिनि, इनकरेज कंदा आहिनि ऐं तारीफ़ कंदा आहिनि। सॉन्ग्स जी बाक़ाइदे फरमाइश बि कंदा आहिनि त बाबा हीअ सॉन्ग तव्हांखे ॿुधायो, पोइ आऊं उहो बि ॿुधाईंदो आहियां उन्हनि खे। हिक मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे। सैफुल्ला कुंदर टाइम न्यूज़ के राग ॻाइण समेत पंहिंजी हॉस्टल वारी ज़िंदगी बाबति कुझु हिनरीत ॿुधायो। में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे। बिल्कुलु हुजणु घुरिजनि डिपार्टमेंट्स वग़ैरह हुजणु घुरिजनि। ऐं यूनिवर्सिटी में त खोड़ सारे ॿियनि यूनिवर्सिटियुनि में आहिनि बि, आर्ट काउंसिल आहे या सिंध यूनिवर्सिटी में जीअं डिपार्टमेंट आहे, त अहिड़ा जेको आहे सो डिपार्टमेंट हुजणु घुरिजनि। ऐं असांजो अहिड़ो इदारा ठाहिया वञनि जिते असांखे सिंगिंग जी सिखिया या कोई बि आर्ट फ़न आहे जेको असांखे सिर्फ़ु सिंगिंग न हुजे, असांजो कोई बि फ़न हुजे जेको बि आहे, त पेंटिंग थी वई या डांसिंग वग़ैरह बि असां वटि सिंध में काफ़ी सारा असांजा डांसर बि हूंदा, पर असांजो हे जेको फील्ड आहे हिनखे हमेशह अलाए छो माना असांजे मुआशरे में पोइते सम्झो वेंदो आहे। उन ॻाल्हि में को बि वधाउ न थींदो त सिंध जे नौजवाननि में वॾो टैलेंट मौजूदु आहे। सिंध में राग जी सिख्या लाइ सरकारी सतह ते सेंटर हुजणु घुरिजनि, जंहिंमें राग सां दिलचस्पी रखंदड़ शागिर्दनि खे तरबियत ॾिनी वञे त भर वारे मुल्कनि जीअं सिंध जा नौजवान बि मौसीक़ी जी दुनिया में नालो कमाए सघनि। कैमरामैन काशिफ आकलानी ऐं बशीर मक्सी सां गॾु मुबीन मक्सी, टाइम न्यूज़ टंडोजाम। बातें कोई ना जाने।